क़ौमी पार्टी पारां 29 मई ते ठरी बीरवाह में पानी की खोट ऐं डेमन की अदावत खिलाफ़ एहतजाज रैली कढी। सिंध सलामत, साथ सलामत, नवाज़ कामज़ोर चेयरमैन जी पार्टी। सिंध हिन वक्त जंहिं सूरत हाल मां गुज़री रही आहे उहा निहायत ॻणती जोगी आहे। असांजे वतन खे हिक ई वक़्त मुख़्तलिफ़ ख़तरा दरपेश आहिनि, जिन मां हिकिड़ो अहम ख़तरो असांजे क़ौमी वजूद जे मेसारजण जो ख़तरो आहे, जंहिं लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे क़ौमी ऐं वतनी वजूद खे बचाइण लाइ घुरिबल किरदारु अदा करियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार GSN क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़हूर, सीनियर वाइस चेयरमैन मोहम्मद अली खुश्क, वाइस चेयरमैन सूफ़ी हाजन गुल, प्रेस तर्जमान कादिर बख्श ज़हूर, ज़िले सदर सजावल अनवर ख़ास अली ऐं ॿियनि सां गॾु सूफ़ी शाह इनायत शहीद प्रेस क्लब मीरपुर बठोरो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हिन वधीक चयो त सिंध जे क़ौमी तहरीक हिन वक़्त ताईं जेके बि कामयाबियूं माण्हू आहिनि उन्हनि जे पुठियां डिघी पुरअमन सियासी जदोजहद आहे। सिंध जी सियासी जदोजहद वफ़ाक़ी कब्ज़े खां कराची वापसि सिंध खे मिलणु, वन यूनिट टोड़ाइण, वोटर लिस्टूं ऐं सिंधी में छपराइण, कलाबाग डैम जी अदावत रोकराइण, बिटे निज़ाम जे ख़ात्मे ऐं सामूंडी ॿेटनि खे धारियुनि जे हथनि में वञण खां बचाइण जहिड़ियूं केतिरियूं नंढियूं वॾियूं कामयाबियूं माण्हू आहिनि। हाणे बि उहा नयूं कामयाबियूं माण्हुनि जी सलाहियत रखे थी। पुरअमन सियासी जदोजहद महकूम क़ौमनि जी ताक़त में इज़ाफ़ो थींदी आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नवाज़ खान ज़हूर वधीक चयो त सिंध में पाणी जी खोट खे डेमन वारा एजेंटा जो भाङो सम्झे थी, जेको अमल सिंधू नदी ते पंजाब जे कब्ज़े वारनि कोशिश जो अणटुट हिसो आहे। क़ौमी पार्टी पारां 29 मई ते ठरी मीरवाह में पाणी जी खोट ऐं डेमन ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वेंदी। यकीन रखंदे सिंध जे क़ौमी तशख़्ख़ुस ऐं मुल्की हैसियत की बहाली जे लाइ पुरअमन सियासी जदोजहद में यकीन थी रखे। असां सम्झूं था त पुरअमन सियासी जदोजहद ई असांजे क़ौमी मफ़ादनि में आहे। ताक़त जो तवाज़न हाकमनि ऐं बालादस्त क़ुवतनि जे हक़ में हूंदो आहे, जॾहिं त महकूम क़ौम ॾाहप ऐं पुरअमन सियासी सघ सां हालतुनि ते असरअंदाज़ थींदियूं आहिनि ऐं उन्हनि जो रुख़ मोड़ींदियूं आहिनि। सहाफ़ी दोस्तो, सिंध जे क़ौमी तहरीक हिन वक़्त ताईं जेके बि कामयाबियूं माण्हू आहिनि उन्हनि जे पुठियां हिकिड़ी डिघी पुरअमन सियासी जदोजहद आहे। सिंध जी सियासी जदोजहद वफ़ाक़ जे कब्ज़े खां कराची खे वापसि वठी सिंध जे हवाले करणु, वन यूनिट टोड़ाइण, वोटर लिस्टूं सिंधी में छपराइण, कालाबाग डैम जी अदावत रोकराइण, बिटे निज़ाम जे ख़ात्मे ऐं सामूंडी ॿेटनि खे धारियुनि जे हथनि में वञण खां बचाइण जहिड़ियूं केतिरियूं नंढियूं वॾियूं कामयाबियूं माण्हू आहिनि। हाणे बि उहा नयूं कामयाबियूं माण्हुनि जी सलाहियत रखे थी। पुरअमन सियासी जदोजहद महकूम क़ौमनि जी ताक़त ऐं असासो थींदी आहे। उहा धारियुनि, जाबरनि, गासिबनि ऐं बालादस्त क़ुवतनि जे रस्ते रोक कंदी आहे। इहो ई सबबु आहे जो सिंध जी पुरअमन सियासी जदोजहद खे कुचलण जो साज़िशूं थी रहियूं आहिनि। तशदुद ऐं तख़रीबकारी जे मुख़्तलिफ़ अमलनि में सियासी कारकुननि खे मुलवस करण जा इल्ज़ाम साज़िश जो हिसो आहे। सिंधु देश रेवोल्यूशनरी आर्मी SRA जे नाले में थींदड़ तख़रीबकारी सिंध जी क़ौमी तहरीक ख़िलाफ़ घणतरफ़ियुनि साज़िशुनि जो हिसो आहे ऐं उहा बालादस्त सिंध दुश्मन ताक़तनि खे सिंध जे पुरअमन सियासी तहरीक ते हमले आवर थियण जो जवाबु मुहैया थी वियो, जंहिंजे नतीजे में सादा सूदा ऐं आम सियासी कारकुन हिकु पासे तकलीफ़ुनि जे मुंहं में वञनि था ऐं मासूम ज़िंदगियुनि जो ध्यानु थिए थो, त ॿिए पासे उनखे जवाज़ बणाए रियासत सिंध जी क़ौमी तहरीक खे तशदुद जो निशानो बणाए थी। GSN क़ौमी पार्टी हिकु पुरअमन क़ौमी सियासी पार्टी आहे जंहिंजो SRA ऐं उनजे तख़रीबकारी वारनि अमलनि सां को बि तइल्लुक़ न आहे। असां तख़रीबकारी, मोहमजोई, दहशतगर्दी ऐं अनारकी जी हर शिकिल खे सिंध दुश्मन सम्झंदे रद्द करियूं था। दहशतगर्दी इनकलाब जे नाले में थींदी हुजे या रियासत पारां, उन जूं ॿई शिकिलियूं अवाम दुश्मन ऐं इंसान दुश्मन आहिनि, जिन खे असीं सख़्ती सां रद्द करियूं था। का बि साज़िश असांखे तख़रीबकारी जे कंहिं बि अमल में विछड़ाए नथी सघे ऐं न ई उनजी हिमायत ते मजबूर करे थी सघे। असां सिंध लाइ क़ौमी जमहूरी इनकलाब चाहियूं था ऐं लाइ पुरअमन सियासी जदोजहद जे रस्ते ते अॻिते वधंदा रहंदासीं। असां
साईं जीएमस जे अदम तशद्दुद जे फ़लसफ़े ते यकीन रखूं था। कंहिं बि साज़िश वसीले असां खां सिंध जी आज़ादी लाइ पुरमन सियासी जमहूरी जदोजहद तां हथ खणाए नथो सघे। सहाफ़ी भाइरो, हिन वक़्तु सिंध में पाणी जी खोट तमामु शदीद थी वई आहे, जंहिं करे हिकु पासे सारियुनि जी पोखी में देरि थी रही आहे त ॿिए पासे आम माण्हुनि जी ज़िंदगी तमामु ॾुखी थी वई आहे। जीअं सिंध क़ौमी पार्टी सिंध में पाणी जी खोट खे डेमनि वारी एजेंडा जो भाङो सम्झे थी, जेको अमल सिंधू नदी ते पंजाब जे कब्ज़े वारनि साज़िशनि ऐं कोशिशुनि जो अणटूट हिसो आहे। क़ौमी पार्टी पारां 29 मई ते ठरी बीरवाह में पाणी जी खोट ऐं डेमनि जी अलावत ख़िलाफ़ एहतजाज रैली कढी वई। सिंध सलामत, साथ सलामत। नवाज़ कामज़ोर, चेयरमैन जी सिंध क़ौमी पार्टी।